झूलेलाल। सभिनी खे करोड़ करोड़ वाधायूं। लाल साईं जो ॾियारो अचण वारो आहे। हे जेको ॾियारो आहे असांजे झूलेलाल साईं जंहिंजे करे असांजी पहचान आहे, असांजी संस्कृति, असांजी सनातन धर्म, असांजी वॾड़नि जी रीति, जल ऐं ज्योति जेकी आहे, असांजो जेको आहे इहो ॾियारो आहे गर्व जो ॾियारो। तो सो भाउरो, अहिड़े ॾियारे खे असांखे मिली करे एकता जो परिचय ॾेई करे ऐं ज़ोरदार तरीक़े सां पंहिंजे साईंअ जी जय जय करणी आहे, जो कि झूलेलाल माने असांजी इष्ट देवता आहिनि। इष्ट देव जी पूजन अर्चन सुहिणा ॾींहं संवत जो बि नयो साल तो लॻे। सो भाउरो, हे सुहिणा ॾींहं मथां एकाणा, हे सुहिणो साईंअ जो ॾियारो जंहिंजे करे असांजी पहचान आहे, असांजी संस्कृति आहे। भाउरो, अची करे मिली करे अहिड़े सुहिणे ॾींहं खे अञा सुहिणे में सुहिणो असां कयूं। जेतिरो थी सघे असां हुन लाल साईं जी जय जयकार कयूं, जो कि साईंअ जी जय करण सां साईं असांजी जय कंदा। उन्हनि जी कृपा थींदी असांजे मथां। उन्हनि जी जय करण सां, उन्हनि जी जय त आहे, पर असांखे पंहिंजो तोशो ठाहिणो आहे, पंहिंजो भाॻ ठाहिणो आहे। इन जे लाइ सभु मिली करे लाल साईंअ जी जय जयकार कयूं। सुहिणा ॾींहं, सुहिणो 2 अप्रैल ते अचे थो। एडवांस में सभिनी खे करोड़ करोड़ वाधायूं।